नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودीरो में खबर ॾींदा हलूं त सोभودीरो शहर जे रवासी ज़खमी औरत मोमल ज़ार बासन शेख नज़ीर शेख मसामात पठाणी शेख सोभودीरो अस्पताल में एहतिजाज कंदे इल्ज़ाम हयो त 2 महीना अॻु मोमल शेख ऐं संदसि 3 ॿारनि कामरान शेख, ज़मान शेख ऐं हिना शेख खे पीरल वॾो बरसां रस्ती मां वकार सामेटो, अकबर सामेटो, अल्लाह बख्श सामेटो, हुसैन बख्श सामेटो, आमिर सामेटो ऐं सिकंदर मला ॿारनि अगवा करे 2 महीननि ताईं लजा जो शिकार बणायो। मुतासिर औरत जी मां मसामात पठाणी चयो त मां सोभودीरो पुलिस ॾे वियसि पर जवाबदार गिरफ़्तार न थिया। मुंहिंजी शादीशुदा धीउ सां जवाबदार वकार सामेटो जेको हिकु हीरोनी ऐं चरसी जो मवाली हिन पंहिंजे साथियुनि जी मदद सां मुंहिंजी धीउ मोमल सां निकाह मथां निकाह कयो आहे। ज़ख़्मी औरत मोमल इल्ज़ाम हणंदे चयो त वकार सामेटो ऐं ॿिनि ज़बरदस्ती 3 बचनि समेत अगवा कयो आहे, निकाह मथां निकाह कयो न करण जी सूरत में बचनि समेत क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। हीरोनी वकार सामेटो बदपेशे लाइ केतिराई दफ़ा सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। अहिड़े ज़ुल्म बाद मूं ज़हर पीतो ऐं मूंखे गंबट अस्पताल खणी विया, ख़ामोश रहण लाइ धमकायो वियो। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP खैरपुर इंसानी हक़नि जी तंज़ीम खां मुतालबो कयो त ज़ालिम जवाबदार ऐं डॉक्टर जे ज़ुल्म जो नोटिस वठी केस दाख़िल करे जवाबदार गिरफ्तार करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।